بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الحمد لله الذي سمك السماء. الحمد لله الذي ندب عباده إلى الدعاء. والصلاة والسلام على من قدمه في الاصطفاء أبي القاسم محمد المصطفى. اللهم صل على محمد وآل محمد. والصلاة والسلام على آله الطيبين الطاهرين مصابيح الدجى سيما على قائمهم خاتم الأوصياء. ولعنة الله على أعدائهم أجمعين. أما بعد فقد قال الله تعالى في كتابه المجيد وفرقانه الحميد: شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان. اللهم صل على محمد وآل محمد. तमाम मुअज़्ज़ज़ मोहतरम ॿुधण वारनि ऐं ॾिसण वारनि ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तव्हांजी ख़िदमत में ॿी नशिस्त में असां पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं। जीअं असां मुस्तहब रोज़े जी फज़ीलत ॿुधायूं पिया त मुस्तहब रोज़े रखण जी बि बे इंतिहा फज़ीलत आहे। हिकु रिवायत असां ज़िक्र करे पंहिंजे मौज़ू खे अॻिते वधाईंदासीं। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां इरशाद आहे: अस्साइमु फी इबादतिल्लाहि वइन कान नाइमन अला फिराशे। रोज़ेदार अल्लाह जी इबादत में आहे अगरचे पंहिंजे बिस्तर ते निंड छो न पियो हुजे। यानी रोज़े जी एतिरी फज़ीलत आहे, सिर्फ़ु माह रमज़ान खे मद्देनज़र न रखियो वञे बल्कि साल जे हर ॾींहं में रोज़ो रखे ऐं उहो इंसान अल्लाह जी इबादत में आहे। हाणे असां हिन वक़्तु माह मुबारक रमज़ान जो इस्तक़बाल कयूं पिया। माह मुबारक रमज़ान अचे थो पियो, उनखे भलीकार चवणो आहे ऐं उन जो जेके तक़ाज़ाऊं आहिनि उन जे मुताबिक़ असांखे अॻिते पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारणो आहे। हाणे असांखे ॾिसणो इहो आहे त ख़ुदि पहिरियों माह रमज़ान जो महीनो इहो केतिरी फज़ीलत रखे थो पियो। इन जे बारे में काफ़ी हदीसूं ऐं रिवायात आयूं आहिनि। हिकु मशहूर मारूफ़ ख़ुतबे शाबाने जे नाले सां रसूल ख़ुदा खां जेकी रिवायत आई आहे उनजा कुझु जुमला अर्ज़ करे इंशाअल्लाह तव्हांजी हिन ज़हमत खे ख़तमु कंदासीं। त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे असहाब जी तरफ़ मुख़ातिब ते चवनि था: अय्युहन्नास इन्नहु क़द अक़बल इलैकुम शहरुल्लाहि बिल बरकते व रहमते वल मग़फ़िरा। ऐ इंसानो, अल्लाह ताला जो महीनो तव्हांजी तरफ़ अचे थो पियो, ख़ाली नथो अचे बल्कि बरकतूं खणी थो अचे, रहमतूं खणी थो अचे ऐं मग़फ़िरतूं खणी थो अचे। शहरुन हुव इंदल्लाहि अफ़ज़ल शुहूर। ही अल्लाह जो उहो महीनो आहे जेको तमाम महीननि खां अफ़ज़ल आहे। व अय्यामुहु अफ़ज़लुल अय्याम। तमाम महीननि जे ॾींहंनि खां हिन जा ॾींहं अफ़ज़ल आहिनि। व लयालीहि अफ़ज़लुल लयाली। ऐं हिन महीने जूं रातूं तमाम महीननि जे रातनि खां अफ़ज़ल आहिनि। व साअतुहु अफ़ज़लु साआत। ऐं तमाम महीननि जे घड़ियुनि ऐं वक़्तनि खां हिन महीने जूं घड़ियूं ऐं वक़्त अफ़ज़ल आहिनि। वहुव शहरुन दुईतुम फीहि इला ज़ियाफ़तिल्लाह। अजीब जुमलो आहे रसूल ख़ुदा खां। रसूल ख़ुदा जन फरमाइनि त ही उहो महीनो आहे जंहिं में तव्हांखे अल्लाह ताला जी मेहमान नवाज़ी तरफ़ सॼो थो वञे। यानी अल्लाह मेज़बान आहे, तव्हां अल्लाह जे दस्तरख़ान ते अल्लाह जा मेहमान आहियो। व जुइलतुम फीहि मिन अहली करामतिल्लाह। ऐं तव्हांखे हिन महीने में करार ॾिनो वेंदो उन्हनि माण्हुनि जा जंहिं ते अल्लाह ताला जो ख़ासि करम आहे। अञा रसूल ख़ुदा फज़ीलत खे बयानु कंदे फरमाइनि था: अनफासुकुम फीहि तस्बीहुन। हिन महीने में तव्हांजो साह खणणु तस्बीह जे बराबरि आहे। व नौमकुम फीहि इबादतुन। हिन महीने में तव्हांजी निंड करणु इबादत आहे। व अमलकुम फीहि मक़बूलुन। हिन महीने में तव्हांजा अमल करणु मक़बूल आहिनि। जॾहिं त अञा असां अमल कया कोन्हनि, लेकिन रसूल ख़ुदा ॿुधाए छॾिया त अमल क़बूल थियो, लेकिन करण जी ज़रूरत आहे, तव्हां करे ॾेखारियो। व दुआउकुम फीहि मुस्तजाब। ऐं हिन महीने में तव्हांजूं दुआऊं मुस्तजाब आहिनि, तव्हांजूं दुआऊं हिन महीने में रद्द न थींदियूं। मां पंहिंजे अल्फाज़ में अगरि हिन माह रमज़ान खे मुख़्तसर तरह ते बयानु कयां त शहर रमज़ान यानी रमज़ान जो महीनो इबादत जो महीनो, रमज़ान जो महीनो इताअत जो महीनो, रमज़ान जो महीनो मोहब्बत ऐं सलामती जो महीनो, रमज़ान जो महीनो मग़फ़िरत ऐं रहमत जो महीनो, रमज़ान जो महीनो हिक ॿिए ते एहसान करण जो महीनो, रमज़ान जो महीनो हिक ॿिए सां नेकी करण जो महीनो। रमज़ान जो महीनो उहो महीनो आहे
जंहिंमें अल्लाह ताला जूं तमाम रिज़ायतूं इंसान मेड़े करे दुनिया में भी आख़िरत में भी कामयाबी हासिल करे थो सघे। लेकिन कोशिश करणी पवंदी त जीअं माह रमज़ान चाहे थो, अल्लाह ताला जीअं असांखे चाहे थो त नज़्म ज़ब्त सां माह रमज़ान जो इस्तक़बाल कयूं ऐं उन जा जेके रोज़ा आहिनि उन जा जेके अमाल आहिनि अंजाम ॾियण जी कोशिश कयूं। इंशाअल्लाह असां अॻे नशिस्त में मिलंदासीं फ़ज़ाइल रहम माह रमज़ान खणी करे तव्हांजी ख़िदमत में। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।